मल्हार बिरादरी जे ॿिनि ॿारनि ॾींहुं राति महिनत करे मैट्रिक जे इम्तिहान में पोजीशन हासिल कई। अवामी प्रेस क्लब मलीर तरफ़ां अॼु उन्हनि जे मान में एज़ाज़ जी तक़रीब रखी वई आहे, जंहिंमें उन जे वालिदैन बि शिरकत कई आहे, उन ॿारनि बि शिरकत कई आहे, सियासी समाज अॻवान बि शिरकत कई आहे। अचो त इन सिलसिले में अॻवाननि सां ऐं उन जे माइटनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त हू छा था चवनि। बहुत ही अच्छा दिन है कि हम सब ने इस अवामी प्रेस क्लब की मदद से ऐसे बच्चों को शाबाश दी है, उनके माँ बाप को शाबाश दी है और उनको एक रोल मॉडल की तरफ प्रेजेंट किया है, ताकि दूसरे माँ बाप जो हैं जो इन्हीं मुश्किलात का शिकार हैं वो भी आगे आ सकें। लेकिन ये ज़ाहिर है कि बहुत ही छोटा सा काम है, इसको काम को बढ़ाने की ज़रूरत है। और वो काम जब बढ़ेगा कि हमारे जो तालीमी इदारे हैं वो तालीमी इदारे मजबूत हों। जेको प्रोग्राम तव्हां मैनेज कयो आहे, माशाअल्लाह ग़रीब ॿारनि खे आजियाणो ॾिनो आहे। अॼु जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे ऐं मुनफ़रिद ॻाल्हि इहा आहे त हिन प्रोग्राम में असांजा ख़ासि महिमान जेके हुआ से असांजा उहे ॿारड़ा हुआ जिन पंहिंजे गुरबत जे हूंदे तालीम हासिल कई ऐं मैट्रिक जे इम्तिहान में सुठे नंबरनि में पास थिया आहिनि। इंशाल्लाह उहे छोकिरा जेके आहिनि उहे वधीक तइलीम हासिल करे हिन इलाइक़े जी मलीर जा माण्हू हलनि उनजी ख़िदमत कंदा। ऐं तव्हांखे जसा तव्हांजे प्रेस क्लब खे जिथे अहिड़ा मतिलबु त फलाही कम ऐं मतिलबु जेके ग़रीब आहिनि उन्हनि खे तव्हांखे ॻोल्हे तव्हां कढी आयो। असां हितां लोकल आहियूं, कॾहिं असां कोन ॿुधो, पर तव्हां ॿुधो त उन्हनि जुगियनि में वञी करे इहो ॾिसी करे वरी वठी करे हिते आया ऐं सभिनी खे साम्हूं उन्हनि खे घुराए उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई कई। सामी मेमन, KTN न्यूज़, मलीर।